के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी साई खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी। हाँ बाबा अदा सही तो चवे कादन खा वधीक हिन ॻोठ में को बि जिन कोने। इहा त मूंखे ख़बर आहे अमर जेतिरो वक़्तु पहिरियां हिन ॻोठ में रहियल हो न अॾा ई पॾास जॾहिं हिन ॻोठ मूं लॾो खणी वियो तॾहिं वञी सॼे ॻोठ जे माण्हुनि को सुकून जो साहु कयो। हाणे न वरी हो मोटियो आहे भागो हिन सॼे ॻोठ खे वरी दोज़ख जी दड़ी बणाए छॾींदो। तुंहिंजो कहिड़ो कमु असांजे घर में तूं मुंहिंजो दुश्मन हा ओयो आई पर मुझे दुश्मन तयम दयानी हाँ दयानी था शादी तो करी मां समझीस धकना ॾिस यार असांजे इन दिमाग़ जो धौरो न ठाहे। इहो पाइण वारो कोट त नथा चवनि। सोची छा थो ॿुधा न छा बि सर्दियुनि में बाबा कोट वरितो पर अलाए घणे में वरितोसि अलाए महांगो अलाए सस्तो हो। या हिन खां पुछो या हिन जो वात बंदि करायो ही त मूंखे चरियो करे छॾींदो। हाँ ही नचे मां शादी कया अदी दयानी कुआर दीदी वो जानू घोट दीदो हे मज़ो नच जानू भगो थो वञे कारे इधर पीछे इधर नच अरे न मवालीअ जो सिर खणंदे छा ओ नच न जॾहिं हिन मवालीअ खे कहिड़ी मुसीबत में विझी छॾियव। खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी खोड़िया के घुमरी। सम्झां थो ॻोठ मां का चोरी थई आहे तॾहिं ते मूंखे ॿधी खणी आया आहिनि। कंहिं न कंहिं जे मथां गोॾा ॿधी चढ़ी थो वञा पोइ ई मूं मां हथ कढंदा न त ईअं पिया कुटींदा न हिननि खे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ईंदी न वरी हिननि जी ॻाल्हि मूंखे सम्झ में ईंदी। हाणे जेकॾहिं पुछा कयनि कंहिं न कंहिं जे मथां बीही वेंदुसि पोइ मन मूं मां हथ कढनि। वेरे जिकड़ी ॻाल्हि पुछाए बंदूक खणे वयो मांस न दिमाग़ जो मेजालो ई कढी छॾींदो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मूंखे पूरी पूरी पकई तूं बुढ़ा पई अची मां बि तोड़े ई पई अचां मुआ कादन छो अचे असांजी ख़ुशियुनि में ज़हर मिलायो अथई। ज़हर मूं तव्हांजे ख़ुशियुनि में ज़हर मिलायो आहे या तव्हां मुंहिंजनि ख़ुशियुनि में ज़हर मिलायो आहे। जानू ॾिस तुंहिंजी कुआर आई आहे। न मामा ये मुंहिंजी कुआर न आहे मुंहिंजी कुआर त दी दयाणी आहे हे तुंहिंजी कुआर आहे हीअ मुंहिंजी कुआर आहे। अड़े वलण हीअ तोखे कबूल आहे जेकॾहिं तोखे वाकई कबूल आहे त पोइ ॼाण खपड़ खे घुटो कयांसि पूरो। मुआ अच्छी ॾाढ़ी अची थी अथई पर अकुल जो ज़रो बि कोन अथई बुछड़ो इंसान ई वॾो। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾे भली तूं सॼो आसमान उथलाए रखो हिते पर मां पंहिंजी दयाणी धीअ जो इन चेहरे खे संग कोन ॾींदसि। मां चयो न मां जानू घोटा घोट पुट पंहिंजी ससु खे झुमरियूं पाए त ॾेखार नचो कुॾो। अला पुफी गजी डांस की वजह नचू जानू घोट दी देणी को नचो नचो जानू ही शादी आहे ममा नच नच। मुआ छो अची असांखे बदनाम करण जे पुठियां पिया मुआ बाहि लॻेव कॾ में हणाव।
अम्मा के अलाई छा थियो आदि अलाई केॾनि ख़्यालनि में घुमा संगत अस्सलाम वालेकुम। मुआ वञी मकान ते मर, हिते तुंहिंजी कहिड़ी संगत वेठी आ? संगत समझी वई हूंदी मासी। इहो कहिड़ी संगत समझी वई हूंदी? हा तूं न सम्झंदे सिकीलदा, उहा संगत पाण ई सम्झी वेंदी। पर इहो त ॿुधाए, माणी अञा कहिड़ी कसर छॾे वई आ जेका तूं पूरी करण आयो आहे? मूंखे पंहिंजो दुश्मन न सम्झ मासी। मां थदन आ थदन तूं अदी वित में ओ इहो न ॻाल्हाईंदी कर। जॾहिं वॾा पाण में ॻाल्हाइनि था त तूं इहो बदली ओ या न थींदी कर। मासी ख़बरूं चारूं ख़ैर जूं। मां दयानीअ सां निकाह करणु नथो चाहियां, हिन जो था निकाह करायूं सिकी लधे जो उन सां। अला आयो ॿुधाए त सच तूं बि नच। बस बा बस, हे मवाली करे तो मजाक है। तू होठ मां न निकर। अदा हेठ ला मजाक ना है मासी, मूं कंहिं ॿिए खे चाहियो। कंहिं ॿिए खे चाहियो अथई? ॿुधाए। हिनखे चाहियो आहे। पर मुआ हेॾे त कोई कोन्हे। मासी भित जे परियां आहे, मुंहिंजी दिलि ओरियां आहे न। अदीना पोपली आया ददसी भोतली पोपली ले। बस चोरी पर मर्द जे अॻियां ठेंग टपा थी ॾे, शर्म नथो अचई? सदके वञा है। निकुर मुआ निकुर चवां थी। मां वञा थो मासी, मां वञा थो, पर तव्हांखे इहो ॿुधाइण आयो आहियां त मूं दयानीअ सां निकाह जो प्रोग्राम कैंसिल करे छॾियो। जॾहिं कादन जा पादर सिर मथां पिया थी पोइ आयो आहे। असां ते को थोरो थोरो ई करण आयो आहे। निकुर हाणे निकुर चवां थी। वञा अरे छा है छा थे खणी लाका मथे देखियो थी। साहब तो चयो न चोर केड़ो आ, ही चोर तव, इनी चोरी कई आ। छा मूं चोरी कई आ? अच्छा ही चोर आ। बेवकूफ़ असांजे घाटे में फासा है, पाण खे बचाइण थो चाहीं। साहब मूं चोरी नाहे कई, हे बेवकूफ़ा। पहिरियां हिन खां पुछो त सही, हिन मूंखे किथे ॾिठो आहे चोरीअ कंदे? हिन खां पुछण में साल लॻी वेंदा। छा तेसी ताईं तोखे छॾे ॾियूं? संतरी जी साहब वठी हिनखे लॉकअप कर। हल रे हल छा थो ॾिठी? ये चोर तो साहब बिस्मिल्लाह। पर थीड़े निभागा छा थो पक्की? छा चई? अरे मूं चयो त छा थो पक्की? बुकी साहब जे रात मुंहिंजी बुकी न, मां ई मर्द सफ़ा सां घर आया, ही कोन आयो, हिन पोयां वञी चोरी कई हूंदव। वाह चोरावा, तव्हांजी मुलाक़ात को अचे। निकुर ॿाहिर, निकुर त मां तोखे ॾिसां थो। अरे थोका मूंखे फासाइण लाज़िमी हुई, ॿुधाए मूंखे छो लॉकअप कराई? अकेलो बोल पुछा मां जो बजणा हूंदा थी कचहरी कंदासीं न। कचहरी त आहे त चुप वात बंदि कर त ॼातो न बजाए। इन्हीअ निभागे ख़बर जे अचण खां पोइ ख़बर ई नथी पवे त असांजे हिकमत खाने खे कंहिंजी नज़र लॻी वई आहे जेको मरीज़ शफ़ा खाने ॾे लड़े ई कोन थो। हकीम साहब मरीज को लड़े या न लड़े बस दुआ कर त ख़ैर लॻो पियो हुजे। अब्बा अञा टाइम पियो आ, मता अची बि वञनि। अरे डेडर मुलाक़ात करण वियो, को लॉकअप ठाहिण वियो, तो अञा ईंदो पियो। ख़बर तो हाणे छा थींदो? हाणे बि दुद्धो लुगी में ऐं पिट पारे में ढंढोरो। घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी घोड़ीअ खे घुमरी। क़ुर्बान इन्हीअ निभागे ख़बर जे अचण खां पोइ ख़बर ई नथी पवे त असांजे हिकमत खाने खे कंहिंजी नज़र लॻी वई आहे जेको मरीज़ शफ़ा खाने ॾे लड़े ई कोन थो।
हकीम साहब मरीज को लड़े या न लड़े बस दुआ कर त खैर लगो पियो हुजे। तोखे कहिड़ी परवाह कुर्बान, तुंहिंजी त महीने जी पघार खरी आहे। अरे मूंखे त घर जो गाॾो थो हलाइणो पवे। कुर्बान वञाओ पोइ कढ को आइडियो, मां तोसां ॿधल आहियां। मां सोचां थो त हिन कादन जी ऑफर सुठी आहे, छो त हिन चरे जो हली इलाज कयूं 8-10 हज़ार रुपया मिली पवंदा। कुलू वशरबू। कुर्बान वञाओ इहो चरियो असां खां सियाणो कोन थींदो, बाक़ी कादन असांखे इन जानू चरे खां बि चट करे छॾींदो। पोइ जानू चरियो हिकमत खानो संभालींदो, तूं ऐं मां। मूं त हिकु भयानक ख्वाब ॾिठो, तोखे छा थियो? कुर्बान वञाए तुंहिंजे हर हिकु ख्वाब में मां बि भाङे वहिंवार हूंदो आहियां। अचे कुर्बान, ही 10 रुपया वठ, कंहिं फ़क़ीर खे असांजे सिर जो सदको ॾेई अचु, किथे इहो ख्वाब हक़ीक़त जो रूप न माणे। कुर्बान वञाऊं अहिड़ा बुरा ख्वाब 10 रुपयनि में पीछो कोन छॾींदा, वरी बि मालिक खे पारता। कुलू वशरबू, कुलू वशरबू। अदा वञी जांच करिया, बाबा ॾाढी देरि कई आहे, सुबुह जो निकितो अञा ताईं न आया आहियो। अदी बाबा ॻोठ जी पग हाणे पंहिंजे सिर मथां रखी आहे। मूंखे त ख़ौफ़ आहे किथे हिन मोल कादन बाबा खे जेल में न बंदि करायो आहे। तॾहिं त मां चवां पियो बाबे खे परायनि फॾनि में पवण जी असांखे ज़रूरत नाहे। अल्लाह ख़ैर कंदो, तूं परेशान न थी, वञी जांच करे अच। हाणे किथे ॾिसां बाबे खे, कहिड़ी ख़बर किथे हूंदो? किथे वरी किथे हूंदो, या त चाचे ख़बर जो ताक़ ते हूंदो, या उनजे घर वेठो हूंदो मानी जो आसरो करे। ॾिसां थो अदी, अल्लाह ख़ैर करे, बाक़ी मूंखे ख़ौफ़ड़ो आहे त कादन बाबे खे बि बदिराए छॾियो हूंदो। अदा अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर, अल्लाह ख़ैर कंदो, तूं वञी जांच करे अच। तूं बे आराम कर, मां वञा। हाँ न लाए लॻे थो मिर्चू सां गॾु पुनल बि सुक थी वियो। जेकॾहिं ईअं न हुजे हा न त कॾो को मोटी अचे हा। अब्बा अञा टाइम पियो आहे, मता अची बि वञनि। अरे ॾेडर मुलाक़ात करण वियो, को लाकब ठाहिण वियो, जो अञा ईंदो पियो। ख़बर तो हाणे छा थींदो? हाणे बि दुद्दो लुगी में ऐं पिट पारे में ढंढोरो त कादन असां ज़ुल्म करे वियो आहे। मां मज़ाक कोन थी कयां। मुंहिंजी सुहिणी सेबती वसाई, मज़ाक मां बि कोन थो कयां। हा मां थो चवां केसी ताईं न कादन खे न ॻोठ में पुछड़ो न कंदासीं न, ऐं जेतिरे ताईं मूंखे ॻोठ वारा साथ न ॾींदा न, ओसी ताईं कादन जे कन खे मरोड़ बि कोन्हे। अब्बा इन कादन पाण वारे छोरे ऐं चरे ॿिन्ही खे बि असांजे कढ लाए छॾियो आहे। लीमो सही थो चवे, सॼो ॾींहुं चरिया खरिया घिटीअ में घुमंदा था वठनि, को बि सुकून सां गुज़री नथो सघे उतां। उन ॾींहुं बि मां अचां पई त छोरनि अची मुंहिंजे रहे में हथ विधा, थेला थेला ॾेई जान छॾायसि घर। अम्मा न ॿाहिरि निकिरो, न कुतो भौंकदो। राति ॾींहुं घर में त कोन वेठा हूंदासीं न, ॿाहिरि त निकिरणो पवंदो न, माण्हू बनी ॿारे ते पिते वेंदो आहे। अस्सलाम वालेकुम चाचा, ख़बर? वालेकुम सलाम। अब कीअं पंध पियो ही? बाबे जी जांच करण आयो आहे, घर न आहे पहुतो, तहां त किथे बाबे खे कम सां नाहे मोकिलियो। अब्बा पिड़े त वई हथी को थी बा। छा? अरे छोरा बकवास तो करे। हां उन के बाबा कुछ ना थियो, उनखे मां पंहिंजे कम सां 4 ॿ ॾींहं ॿाहिरि मोकिलियो आहे। हू ॿिनि ॾींहंनि में अची वेंदो, तूं वञी सवड़ थी करे रत ॾे सुम्ही रहो। ठीकु आहे चाचा, त पोइ मां हलाए थो। हल हल। अब्बा चाचो त जेल में पियो आहे, तूं वरी हिनखे छा ॿुधाए? तूं वञो लॻे ॾेडर असां त परेशान आहियूं, हरू भरू पुंडल जे ॿारनि खे छो परेशान कयूं? हाँ कुछ अकुल का कम वठो, हाँ दिमाग अथई, हिंदाणो अथई, बकरी नमूना। अब्बा असां मवाली माण्हू असांखे त अहिड़ा टेंशन ॾिना अथव जो नशो चढ़े ई कोन थो। अॻे हिकिड़े 2 गिलासनि में सॼो ॾींहुं नशनि में हूंदा हुआसीं, हाणे त कुंडनि जा कुंडा पी था वञूं त बि ॼण ख़बर ई नथी पए।
लिख लछण साबुल पंहिंजे सिकील ते छोरे जा लिख लछण हिन असांजी सॼी ज़िंदगी टेंशन में गुम कई आहे या असां हिन खे टेंशन ॾिनो आहे? सच त मोरण पुट चए थो हिन जो जेकॾहिं निकाह धयाणीअ सां थी वञे हा त पोइ टेंशन न थिए हा। पोइ त डबल टेंशन थी वञे हा। अम्मा इहा धयाणी त असुल टेंशन जो पाड़ आहे। इहो किसो असुल इते ई ख़त्म कयो वञे। ख़बर खे चओ त छोकिरीअ जो वञी बेहंद पिलो करे असां हथ खयो इन रिश्ते तां। उन्हनि जी छोरी लाइ 1000 रिश्ता ईंदा, असां सोचूं था तुंहिंजो। जेकॾहिं इहो रिश्तो बि हथनि मां हलियो वियो न त तोखे हक़ बख़्शियाणो पवंदो। बाबा तो भला छा मूंखे पाण जहिड़ो सम्झो आहे छा? मुंहिंजो लव जो चक्कर हलाई थो। लव जो छा बा हले थो? लव यू अम्मा। इहो अंग्रेजीअ में प्यार खे चवंदा अथई। वाह वाह सही वाह, मवाली भी लव यू कहने लगा है। पुट छा तू के साथ प्यार करेंदो? ही त गोठ जी सभिनी छोरन सां प्यार थो करे, पर हिन सां बि त प्यार करे न। बाबा सफ़ा पाण जहिड़ो सम्झो थई छा? मूंसां पोपरी प्यार थी करे ऐं मां बि पोपरी सां प्यार थो कयां। असां ॿिन्ही हिक ॿिए सां वाइदो करे छॾियो आहे शादी करण जो। हिकु मसलो ख़त्म थियो ई न आहे, छोरो ॿियो मसलो खड़ो कंदो। कसम सां बाबा कूड़ कोन थो हणा। पोपरी मूंसां प्यार कंदी आहे। अकुल कर पुट अकुल कर। पर न्याणियुनि जा नाला न आहिनि वठिबा, कुझु अकुल करे। ही सॼो ॾींहुं वटे थो अकुल सां फुटबॉल खेॾंदो ऐं उनखे लतूं हणंदो। हिनखे कहिड़ी ख़बर अकुल जी? मवालियुनि मथां हितबार कयो या न कयो, पर मां शादी कंदुसि त पोपरीअ सां। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे लाइ रिश्तो वठण न वियो न त मां पाण वेंदुसि वञी चाची भागन भरीअ सां ॻाल्हाईंदुसि। थोरो ॾाढा गला मां ॿुधां कोन थो। अरे मूं चयो बंदूक, बंदूक वात वारी हणजई बंदूक। संदूक? छा चोरी संदूक में लिकाए रखी अथई? चुप टंगराईंदे छा? उस्ताद अॼु तूं न अचई त असां तुंहिंजे घर अचूं हा। मता इहा ग़लती कई अथव। बाबो बंदूक भरियूं शेरांदी खां रखियूं वेठो आहे। जेकॾहिं मुंहिंजे करे तव्हां प्यालो करे वञो इहो मूंखे सुठो न लॻंदो। असां मुआसे त ख़ैर आहे उस्ताद, तुंहिंजो त भलो थिए। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। मूंखे लाकअप कराए ॾाढो ख़ुशि थो थिए। हा सभु खेर लॻो पियो आहे। पूरा मज़ो अची थो। बंदूक हुजे वात वारी ठोकिया सॼी राति मच्छरनि में गुज़ारी आहे। हिन निभागे जे लाइ सभु ख़ैर लॻो पियो। थोरो ॾाढा गला मां ॿुधां कोन थो। अरे मूं चयो बंदूक, बंदूक वात वारी हणजई बंदूक। संदूक? छा चोरी संदूक में लिकाए रखी अथई? चुप टंगराईंदे छा? मां ॻाल्हि कहिड़ी थो कयां, तूं वरी टंगराइण जे पोयों पइजी वियो। थोरो तेज़ गला मां बि त ॿुधां न। अरे तोसां ॻाड़ी हणण अचई अचई। वसाई अम्मा वसाई के छा थियो आहे? उहा तुंहिंजे ॾुख में प्यालो करे वई वई मरी। छा थियो आहे? अलाह खे प्यारी थी वई रे। अकबरी ॻोठ जे समूरनि माइनि जा नाला थाणे ते रिकॉर्ड कराईंदे छा? थोरो ॾाढा गला मां बि त ॿुधां। ॿुधे त निभागो कोन थो। सखणो वात चोरियां पोइ ॾिसां छा थो चए। इहा ॻाल्हि सम्झी। मां चयो हिकिड़ो लफ़्ज़ बि कोन्हे, सम्झी वरी आंगूठो। जमादार ओ साहब हेॾे ते यार। अरे छा ते गोड़ कयो थोए? साहब हिकिड़ी महिरबानी त कर, ॿियो को लाकअप अथव त मूंखे उते विहारियो। हिन सां जेकॾहिं 2-3 ॾींहं गुज़ारियमि त मुंहिंजो दिमाग़ कमु करणु छॾे ॾींदो। जेको असां हिन सां वॾी अदा भोॻियो आहे न उहो असांखे ख़बर आहे। इंसान जा घर वारा कीअं रहिया पिया आहिनि। साहब मुंहिंजो पिलो कयो मुंहिंजो। मां हिन जे पीउ जे चवण ते आयुसि, ॿियो ॾींहुं आहे सार बि न लधी अथसि। पोइ लोड़ अञा 2 ॾींहं, पोइ तोखे कोर्ट में पेश कंदासीं। काटन तूं छा थो सम्झे त ख़बर तो खोट जी वियो आहे। तूं चलो पाणे जो पाण सां गॾु। न मां चयो न। अरे छॾे अरे करे छॾ। अरे हले छॾियो हले। माण्हू धारी धान कुत्ता, पर तोखे कुत्तनि धारण जी कहिड़ी ज़रूरत है जो तो हेड़ा ॿिया ख़बर कान पंहिंजे सिर जो कंहिं
पंहिंजे जिस्म जी ज़कात वकात का कढ। अरे बाबा आली हवाली बाद में थींदासीं, पिण चरण खे चओ त चक त छॾनि। अरे जोरा करियो न मामा हिनखे चई नचे। अरे रे कुंवार जो पीउ कॾहिं नचियो आहे? नचो 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 मामा तू नच मामा। आज भला ॻाल्हि तूं हलो रे हलो, कहिड़ो पान निभागो त कहिड़ो वरी छोरनि खे पढ़ायो अथसि। हिन जो बंदोबस्तु हाणे करणो पवंदो, न त हीअ सॼो घर को निकिरणु हराम कंदो। ठीकु आहे पुटु तूं यार का सलाह जो मां त सफ़ा अड़जी वियो आहियां। ये न काम बिटंगो फासंदो आहे, मां बि ईअं फासिजी वियो आहियां सफ़ा। असां बि चऊं अॼुकल्ह भेरा मिड़े घटि थो भञी, का त ॻाल्हि आहे। उस्ताद अॼु तूं न अचई त असां तुंहिंजे घर अचूं हा। मता इहा ग़लती कई अथव। बाबो बंदूक भरियूं शेरांदी खां रखियूं वेठो आहे। जेकॾहिं मुंहिंजे करे तव्हां प्यालो करे वञो इहो मूंखे सुठो न लॻंदो। असां मुआसे त ख़ैर आहे उस्ताद, तुंहिंजो त भलो थिए। हा उस्ताद, जहिड़े तुंहिंजे कम न आयासीं मन मरी वञूं पोइ कम अचूं वई। तव्हां को हाथी थोरई हो जो जेरे लख मोए वरी 2 लख। मवाली जेरो आ त टको न लहे, जे मरी वियो त बि बेकार। इने जे करे तव्हां मरण जो प्रोग्राम कैंसिल कयो। हाणे का सलाह ॾियो मूंखे। सलाह बि तोखे तॾहिं ॾियूं न जॾहिं ससी पुनो और दास्तान ॿुधाईंदे। हा यार मूंखां पंहिंजो त मसलो ॿुधाइण ई विसरी वियो त तव्हां सलाह धूर ॾींदव छा। असुल में ॻाल्हि इहा आहे त बाबो ऐं अम्मा मूंखे कादन खां पादर खाराइण था चाहिनि। कादन तोखे पादर छो हणंदो उस्ताद? इहा दयानी जेका जानूअ खे ॾिनल आहे, इने जे करे नबुल ऐं लोंग हिन ॻोठ मां कूच करे विया। उन जी जाइ ते अचे कादन पहुतो आहे। अबा कादन जो नालो ॿुधूं था न, असुल नशा ई टुटियो था वञनि। कयूं भला को प्रीत जो प्यालो, पोइ था सोचूं। घोटियो भला भंग भटारीअ खे, पर अॼुकल्ह त इहा भंग भटारी टेंशन में असर ई नथी करे। इन करे पोपो कबो पोइ था घोटियूंसि, मन कराए फर्श खां अर्श जा सेर। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी साईं। घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी, घोड़ीअ खे घुमरी।